अस्सलाम वालेकुम दोस्तों, वजह से ड्राइविंग लाइसेंस ठाराइण जे लाइ दिल में उम्मीद ऐं चेहरे ते मुल्क दुआ कयो त अॼु सभु कम असांजे सां थी वञनि, अलाह साईं ख़ैरु कनि। हे मूंसां गॾु पूरो दोस्त आहे, इहा असांजी कंपनी जो ई आहे। अॼु वञूं था पिया लाइसेंस ठाराइण। असांखे वठणु अचे थो गोबर भाई, जेको असांजो मैनेजर जो ट्रांसलेटर आहे। और उस्मान भाई क्या हाल है? शुक्र खैर दुआ आहे। ठीक है दोस्तों, असां वञूं था पिया गोबर भाई असांखे वठणु आयो आहे। दुआ करो कल भी जाना पवे, परसों भी लगातार एक दो दिन ही काम होता। मैं दादा मेरे रुखसत लेट करा दे तो अपने जल्दी करा ले। ये असां पुॼी आहियूं ड्राइविंग लाइसेंस ब्रांच ते। वञूं था पेपर वर्क बाक़ी रहियल उहो कराईंदासीं, पोइ इंशाल्लाह ट्राई ॾींदासीं, पोइ असांजी क्लास शुरू थींदी। हीअ असांखे अपॉइंटमेंट लेटर ॾिनो अथऊं ऐं असां बीठा आहियूं वेटिंग में। हिते माण्हू ॾिठो त रश केॾो आहे, काफ़ी आवाम आयल आहे लाइसेंस ठाराइण जे लाइ। शुक्र अलहमदिल्ला, बसि लाइसेंस मुंहिंजो ठही वियो आहे, ख़ैर कर असां वटि पुॼी आहियूं हाणे रूम ते। क्लास हलिजी वञूं पोइ लाइसेंस असांखे मिली वेंदो।